अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भलीकार माहिया फराशा सब खबर एक नज़र हेडलाइन ते। हुर्मुज़ वारे सामूंडी लंघ में ईरानी जहाज़ के अमरीकी फौज कब्ज़े में वठी छॾियो। अमरीकी सेंटकॉम पारां तस्दीक। ईरानी जहाज़ कब्ज़े में वठण जी वीडियो भी जारी करे छॾी। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त अमवानी नार में अमरीकी मेरिनेज़म ईरानी जहाज़ के कब्ज़े में वरितो आहे। असां ॾिसी रहिया आहियूं त जहाज़ में छा आहे। ईरान जहाज़ मथां फायरिंग जंगबंदीअ जी भनकड़ी करार ॾेई छॾियो। ईरानी फ़ौज जे तर्जुमान चयो आहे त ईरान जो वापारी जहाज़ चीन खां ईरान अची रहियो हुयो। अमेरिका जे धाड़े जो जल्द सख़्त जवाब ॾिनो वेंदो। ईरानी मिलिट्री कमांड मूजिबि ईरानी जहाज़ मथां हमले खां पोइ अमरीकी फ़ौजी जहाज़नि मथां ड्रोन सां हमला कया विया आहिनि। कंदरा वेझो जोया कट पर तकरार तां हथियारबंदनि जे ॻोठ ते हमलो। नौजवान क़त्ल। ॻोठ मज़ार ख़ान जोयो में हथियारबंदनि जी फायरिंग। 35 वरियनि जो वली ॾिनो जोयो मारिजी वियो। मक़तूल जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद पासन हवाले। वाक़े बाद धुरियुनि में छिकताण तेज़। अताई डॉक्टर पारां कटपर बिरादरी जी न्याणीअ सां छेड़छाड़ तां तकरार शुरू थियो, जंहिं में कटपर बिरादरीअ जो हिकु ॼणो अमीन कटपर क़त्ल थी चुको।